अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवायूं चोटी दहशतगर्द मारिजी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस पारां उत्तर वज़ीरिस्तान में भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दनि खिलाफ़ ऑपरेशन कयो वियो। स्पेन बॉम्ब वारे इलाइक़े में कार्रवाई में 18 दहशतगर्दनि खे जहनम बीड़ो कयो वियो। ॿियो ऑपरेशन ॾखण वज़ीरिस्तान में कयो वियो, जंहिं में 8 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि टियों ऑपरेशन बनू वारे इलाइक़े में कयो वियो, जंहिं में 8 दहशतगर्द मारिजी विया। फितना हिंदुस्तान खिलाफ़ भरपूर अज़म सां कार्रवायूं जारी आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास क़ौमी ऐं आलमी मामलनि ते ग़ौर वीचार। वज़ीर आज़म काबीना खे परॾेही दौरनि ऐं मुलाक़ातुनि बाबति एतमाद में वरितो। अफ़गानिस्तान मां अगराई ऐं ख़ारिजनि जी चिड़ ॾियारींदड़ कार्रवाइयुनि जो जाइज़ो। वफ़ाक़ी काबीना पारां दहशतगर्दनि खिलाफ़ जंग में शहीद जवाननि खे भेटा पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी में अॼु मुलाक़ात थींदी। PP चेयरमैन कुछ देर में वफ़द समेत वज़ीर आज़म हाउस पहुची शहबाज शरीफ सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में पंजाब में PP खिलाफ़ बयाननि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। पंजाब हुकूमत पारां हिकु इंतहा पसंद मज़हबी जमायत ते पाबंदी लाइ वफ़ाक़ खे सिफ़ारिश मोकिलण जो फ़ैसिलो। वज़ीर आला मरियम नवाज़ जी सदारत हेठि इजलास अमन अमान सूरतहाल जो जाइज़ो। जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त पुलिस अहलकारनि जी शहादत ऐं सरकारी मिल्कियतनि जी तबाही में मुलविस अॻवाननि ऐं कारकुननि खिलाफ़ केस दाख़िल थींदा। इंतहा पसंद जमायत जा समूरा आसासा ऐं मिल्कियतूं औकाफ़ खाते जे तहवील में ॾिनियूं वेंदियूं। समूरा बैंक अकाउंट, मंजमंद ऐं सोशल मीडिया अकाउंट बंदि कया वेंदा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत एटमी जंग जे वेझो पहुची विया हुआ। पाकिस्तानी वज़ीर आज़म चयो त मूं जंग रोकराए लखें इंसानी जानियूं बचायूं। जंग में पाकिस्तान भारत जा 7 जहाज़ किराया। व्हाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म रूस खां तेल न ख़रीद करण जो यकीन ॾियारियो आहे। चीन सां वापारी जंग जारी आहे। अमरीका AI में चीन खे पोइते छॾे वियो आहे। हमास खे गज़ा जंगबंदी मुआहदे ते अमल करणो पवंदो। हुकूमत पेट्रोल जे अघ में 5 रुपया 66 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत में 1 रुपयो 39 पैसा घटिताई करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मंज़ूरी बाद पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतनि जो ऐलान। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी नई क़ीमत 273 रुपया 2 पैसा फ़ी लीटर मुक़रर कई वई आहे। डीज़ल जो फ़ी लीटर अघु 275 रुपया 41 पैसा थी वियो। गासलेट 3 रुपया 26 पैसा ऐं लाइट डीज़ल 2 रुपया 74 पैसा फ़ी लीटर सस्तो। नवा जतोई वेझो लंचार प्रांत जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। नौजवान मारिजी वियो। दर्ज पुलिस जी हद में झेड़ो। धुरियुनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग में 25 वरनि जो ओशाक लंचार मौके ते क़तल। वाक़े पाधोरियूं मोर्चाबंद इलाइक़े में सख़्त छिकताण वारे सूरतहाल। कोटी में पटड़ी पार कंदे 2 औरतूं ट्रेन जे टक्कर में फौत। साइट एरिया जे असदाबाद कॉलोनी वारे इलाइक़े में खौफ़नाक हादिसो। फौती औरतनि जी 22 वरनि जी सोरग पठाण ऐं 40 सालनि जी हसीना पठाण तौरु सुञाणप। फौती औरतनि जा लाश DHQ अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। शेदारपुर वेझो प्यार परणिए जे तकरार तां धुरियुनि में झेड़ो। प्रेमी नौजवान जो पीउ क़तल। ॻोठ वलियो खान लाशारी में लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग गोलियूं लॻण करे ज़हूर अहमद लाशारी क़तल थी वियो। अली अमान ॾाढ़ू ऐं अमीर अली ज़ख़्मी। धुरियुनि में छिकताण। वारसनि मूजिबि ज़हूर लाशारी जे पुटु जबार लाशारी 1 साल अॻु पसंदि जो पाणो कयो हो, जंहिं तां बिरादरी जा कुझु माण्हू नाराज़ हुआ। जिन घरनि ते हमिलो करे हिकु ॼणे खे क़तल कयो। जवाबदार औरतुनि खे अगवा करे विया आहिनि। औरतूं बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। सारियुनि जे अघ में लात खिलाफ़ बदीन ज़िले में शटरबंद हड़ताल। आबादकारनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जे सॾ ते तलहार करियो घवर। खोरवा ऐं ॿियनि शहरनि में कारोबार बंद। टंडे बागे में आबादगार रोडनि ते निकिरी आया। एहतजाजी रैली कढी नारेबाज़ी। अॻवाननि जो चवणु आहे त सारियुनि जो फसल लहंदे ई राइस मिल मालिकनि अघ गिराइश थिया आहिनि। सारियुनि जो फ़ी मण 2200 रुपयनि में ख़रीद करे इस्तेसाल कयो पियो वञे। हुकूमत नोटिस वठी सारियुनि जो फ़ी मण अघ 4000 रुपया मुक़रर करे नाजाइज़ कटौती बंदि कराई वञे।